कंदकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंदकोट लॻे ज़मीन जे मामले तां जाफ़री बाजकानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल, फायरिंग जो सिलसिलो जारी, ॿई धुरियूं मोर्चाबंद। लाश पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खणाए अस्पताल पहुचाए। पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। घर पहुचण ते कोहराम मची वियो। तफ़सील मूजिबि कंदकोट लॻे गबलू थाणे जे हद कचे वारे इलाइक़े जे ॻोठ मुहब जाफ़री ऐं बाजकानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में सरकारी ज़मीन ते झेड़ो थी पियो। हिक ॿिए जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 30 सालनि जो सोरा बाजकानी वलद ग़ुलाम नबी बाजकानी थॾे ते क़तलु थी वियो। जॾहिं त अहिड़ो इतलाउ गबलू पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस वाक़े वारे हंधि देरि सां पहुती ऐं लाश तहवील में वठी छॾियो। पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ॿिनि धुरियुनि में सरकारी ज़मीन जे मामले तां झेड़ो हलंदड़ हो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नईं वरी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। कंहिं बि वक़्तु खूनरेज़ी वधी सघे थी, जॾहिं त इलाइक़े में सोग वारो माहौल छाइल आहे।